अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, मीरपुर बठोरो बरसा लतीफ़ जे पार्कोग अली गुलाम चांडियो जी 12वीं वर्सी ॻोठ हाजी आरिफ चांडियो में मल्हाई वई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद वर्सी तकरीब की खिताब कंदे जी सिंध कौमी पार्टी के कादिर बख्श ज़हूर चयो त अली गुलाम चांडियो के शाह लतीफ़ सां इश्क हो, संदसि फिक्र फैलाइण में हुन वॾो किरदार अदा कयो। कासिम चांडियो चयो त अली गुलाम चांडियो ॻोठनि में महफ़िलनि में लतीफ़ जो पैगाम आम कंदो हो। कौमी पार्टी जे अनवर ख़ासकेली सहाफ़ी मुश्ताक चांडियो चयो त असांजे इलाइक़नि में लतीफ़ जी फिक्र के अली गुलाम चांडियो, अकबर शाह सुल्तान चांडियो जहिड़नि किरदारनि आम कयो। तारीख़ अहिड़नि किरदारनि खे कॾहिं बि विसारे नथी सघे। वर्सी तकरीब के फ़कीर हकीम चांडियो, अब्दुल गफूर लाशारी, सिकंदर लाशारी, इमाम बख्श ख़ासकेली, हाजी नूर अहमद चांडियो, सादिक चांडियो, नूर मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। तकरीब में लतीफ़ जे फ़कीरनि मदद फ़कीर जद, मेराब फ़कीर, सूमर बाबल फ़कीर वला ऐं कंबर फ़कीर लंजवाणी लतीफ़ी लात ॿुधाए मन मोहे विधो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।